अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार आऊं हमीदा अंजुम। नाज़रीन, दादू में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो, वापारी फ़ौरन जे निशाने ते अची विया। रिपोर्टर गाजी खान मंगरियो मूजिब दादू शहर जे आखूंद मोहल्ला मां मास्क पेरियल हथियारबंद हथियारन जे ज़ोर ते वापारी रियाज़ मेमण जे मुलाजिम असद मेमण खां 1,70,000 रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाक़िए जी ए सेक्शन थाणे ते रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। वापारियन एहतजाज कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु वापारी वसीम सियाल खां 18 लख फुर थिया, अञा उहे रिकवर ई न थिया आहिनि त वरी वापारी असद मेमण खां फुर कई वई आहे। हिननि चयो त को बि शहरी महफ़ूज़ नाहे, वापारियन खां फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस अघूर निंड सुतल आहे। फुर थियल रक़म वापसि न थी त थाणे आॾो धरणो हयो वेंदो।